वाह मंसूर, अॼु ख़ुदा ख़ैर करे। केड़ा जो प्रोग्राम आ? रुखसाना जी सालगिरह आहे, ओॾां पियो वञां। मां सम्झी वियुसि, इहे हार सिंगार ओॾां वञण जी निशानी आहे। सड़ी छो तो, जेकर हलण चाहीं तो त तूं बि हल। यार मां तो चवां त अधी खे हिते वठी आ, हिते ई था सालगिरह मल्हायूं। पंहिंजे घर में वेहण लाइ ढंग जी जाइ कोन्हे का, ऐं तूं ॻाल्हि थो करीं सालगिरह मल्हाइण जी। घर तो ख़राब कयो आ, मूं न। गचला कंहिं जाइ जा। मां गचलो आहियां ऐं तूं? अड़े हाणे ड्रेक छॾ, देर पई थई, वञ। रुखसाना, तूं कॾहिं आई? जॾहिं तव्हां ॿई ज़ाल मुड़ुस वांगुरु विढ़ण में मसरूफ़ हुया। अचो ॾिठई, दिलि सची हुजे अधी पाण हली आई आहे। अॼु अचानक छा पोइ आयो अथई? मर्द ज़ात ते भरोसो न आहे। न अदा, अहिड़ी ॻाल्हि नाहे, मां त ईअं ई हली आयसि। अदा तव्हां सिर्फ़ मूंखे चयो या? तूं कोन सुधरंदी। वञ वञी चांहि बिस्किट जो बंदोबस्त कर। तुंहिंजे लाइ चांहि त कोन ठाहियां हा, पर हाणे अदी जे करे चांहि ठाहिणी पवंदी। घर में बोर पई थियां, सोचम त तव्हां सां मिली अचां, कुझु त बोरियत घटि थींदी। इहो त तो ठीकु कयो। मां बि तोॾां पे आयुसि। तूं ॿुधाए साजिदा कीअं आहे? साजिदा ठीकु आहे, पर अव्हां खे ॾाढो यादि कंदी आहे। सिर्फ़ साजिदा यादि कंदी आहे या? मंसूर, ही छा आहे? छा कया नंढो? ही तव्हांजी सालगिरह जो केक आहे। बिस्मिल्लाह करे हिन खे कटियो। हेल्प कराए वठ, हेल्प कराए। ही वठो, केक कटियो। Happy birthday to you, happy birthday to you। तव्हां ॾिसो, मुंहिंजी ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कयो। इंस्पेक्टर तारिक ऐं प्रोफेसर ताईं पहुचणु नामुमकिन आहे। हाकिम तोखे जेतिरो कमु चयो वियो आहे तूं ओतिरो ई कर। इन जो मुआवज़ो तोखे असां अलॻि ॾींदासीं। सर, ॻाल्हि मुआवज़े जी न आहे। इंस्पेक्टर तारिक खे मारण जो मतिलबु सम्झो था? छा थींदो? तुंहिंजी पुलिस मूंखे छा कंदी? वधि में वधि में महीनो पंहिंजो कारोबार बंदि करे छॾंदसि। मुंहिंजा माण्हू मूं आहिनि, तूं चई थो? साईं, माण्हू मूं आहिनि त छा थियो? ॿिया बि अची वेंदा, इन सां कहिड़ो फ़र्क़ु थो पए? तूं कमु कंदे या न, इहो ॿुधाए। ॾिसो सर, अॻे सिर्फ़ु हिकिड़ो एसपी हो, हाणे डीएसपी मसरूर बि अची वियो आहे। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कयो। हाकिम, मूं तोखां छा पुछियो, उनजो जवाबु ॾे। ठीकु आहे साईं, अगरि तव्हां पाण खे तबाह करण जे पोयां पिया आहियो त भली, बाक़ी मां मुनासिबु वक़्तु ॾिसी तव्हांखे इंफॉर्म कंदो रहंदुसि। ठीकु आहे। जानू, हाकिम तरफ़ां इशारो मिलंदे ई हिन प्रोफेसर शहजाद जो त हिसाब क्लोज़ करे छॾ। बाक़ी तारिक खे बि ॾिसी रहंदासीं। जी सर, ईअं ई थींदो। हाकिम खे पैसा ॾियारे मोकिल। ओके सर, जी तव्हां चवंदो ईअं ई थींदो। मुझे रानी थी के भूख लगी आ, भूख लगी आ मुझे रानी थी के। मुझे रानी थी पत खाएंगे। जल्दी लिखी वन। हाँ, लिखी वन, तू जल्दी लिखी वन। मारींदा तोखे। हाँ, सभिनी खे मारींदा, सबके मारे छॾींदा। तो जल्दी वञी थी वञ, पोइ आउं तोखे गुहार करे तुंहिंजी शादी कंदमि।
अलाए केॾा पोड़ी मरी वई। मरंदी आहियां, तूं बि मरंदी आहियां, तूं बि मरंदी आहियां। ॾाणे मनहूस पंहिंजे धीअ जो त सिर खईं, हाणे अलाए कंहिंजे सिर जे कढ पई आई। न मरे थी न जान थी छॾे, सॼी नहूसत फैलाए छॾी थी बंगले में। ॾाणे करे जाइ जी। लिखी वञ। Yes, Mr. Masroor. Any progress? सर वो काफ़ी छेड़छाड़ कई आहे, इनमें का पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट न आहे सर। त पोइ हिननि वारदातनि जे पुठियां कहिड़ो मक़सदु थी सघे थो? सर मुंहिंजी ऑब्जर्वेशन मुताबिक़ हे गिरोह काफ़ी अरसे खां मनशात ऐं असले स्मगलिंग में मुलवस रहियो आहे ऐं सर हिन जा तालुक अंडरवर्ल्ड सां बि आहिनि। ऐं इन प्रोफेसर जो अगवा ऐं 20 लखनि जो भुङ घुरण इहो सभु छा आहे? प्लीज़। सर प्रोफेसर जी एनजीओ जी मक़बूलियत ऐं प्रोफेसर जी मुख़बिरियत जे ॿिनि माण्हुनि जे पकड़जण खां पोइ हीउ उन जो इंतकाम आहे। पर हाणे त हुन जा वेतर माण्हू मारिजी पिया आहिनि। सर हाणे हू ज़रूरु प्रोफेसर ते अटैक कंदा ऐं उन दौरान जेकॾहिं को मुलज़िम झलिजी थो पवे त असांखे काफ़ी आसानी थी पवंदी। इन मतिलबु हाणे प्रोफेसर जी सिक्योरिटी बि सख़्तु करणी पवंदी? जी सर, उन सां गॾु तारिक जी बि। ठीकु आहे। ऐं हाक में छा थियो? सर अञा उन ते कमु शुरू न कयो अथऊं। ठीकु आहे, त पोइ हिन ट्रांसफर करे था छॾियो। न सर, हाकिम इहो रस्तो आहे जेको असांखे उन गिरोह जे सरपरस्त ताईं पहुचाए सघे थो। मूंखे सिर्फ़ु थोरी मोहलत ॾियो त जीअं कागज़ी कार्रवाई मुकमिल करे वठां। ठीकु आहे, त पोइ तव्हां जल्दी कयो। बहितर सर। अस्सलाम वालेकुम बाबा जानी। वालेकुम सलाम। बेटा केड़ा हाल है? खुश है ना? अच्छा अच्छा। यो सब खैर है? असल में बाबा साईं तव्हां जो सुठो मुंड ॾिसंदे तव्हां खां हिकु ॻाल्हि जी इजाज़त घुरण थो चाहियां। हा हा पुट चओ। बाबा मां पंहिंजो अलॻि सां बिज़नेस शुरू करणु थो चाहियां। ये तुझे घुमण फिरण जा ॾींहं आहिनि पुट। मां अञा पोड़ो कोन थियो आहियां। घुम फिर ऐश कर, अञा ज़मानो ॾिस पुट। बाबा साईं आख़िर केसि ताईं आवारागर्दी कंदो रहंदुसि? ही ॿाहिरि जेको एतिरो सारो पढ़ी आयो आहियां, कहिड़े ॾींहुं कमु ईंदो? पुट बिज़नेस ॿाराणी रांदि न आहे, अजा ज़िद छॾ। तोखे जेब ख़र्च घटि थो मिले, नई गाॾी घुरिजई, कहिड़ी शइ घुरिजई? तोखे कंहिं शइ जी कमी आहे पुट? न बाबा अहिड़ी ॻाल्हि कान्हे, बसि मां कुझु करणु थो चाहियां, पंहिंजे पेरनि ते बीहणु थो चाहियां। तो पुट अञा ॾिठो ई छा आहे? ही लंडन या अमेरिका न आहे। हिते विख विख ते शिकारी ॼार विछाए वेठा आहिनि। बाबा साईं मूं दुनिया ॾिठी आहे, बिज़नेस मैनेजमेंट में आला तइलीम हासिल कई अथऊं। आख़िर ही कहिड़े ॾींहुं कमु ईंदो? पुट एतिरो ई शौक़ु अथई, MBA जा जोहर ॾेखारण अथई न, त पीउ सां गॾु वञी बिज़नेस में हथु बंडराएसि। सभु कुझु तोखे ई त संभालणो आहे। न मां जॾहिं मुंहिंजा ई बाबा जा रस्ता धार आहिनि त पोइ मंज़िल साॻी कीअं थी सघे? छा पंहिंजा रस्ता धार आहिनि? पुट इहो न विसारजई त तूं मुंहिंजे किरोड़नि जी मिल्कियत जो अकेलो वारिस आहीं। बाबा साईं असीं शुरू खां हिक ॿिए जी तलाश में रहिया आहियूं। तव्हां हमेशह पंहिंजी कमायल दौलत जो वारिस मुंहुं में ॻोल्हींदा रहिया आहियो ऐं मां दौलत जे हिन अंबार में पीउ जी शफ़क़त ऐं पाण ॿई हिन तलाश में नाकाम रहिया आहियूं। ठीकु आहे, पंहिंजो वञी शौक़ु पूरो कर। जेतिरी तोखे रक़म घुरिजे सुभाणे मुंहिंजी ऑफिस मां अची वठी वञिजे। न बाबा मूंखे पैसा न घुरिजनि, मूं बैंक खे लोन लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे। छा बैंक मां लोन वठंदे? माण्हू छा चवंदा? किरोड़नि जी मिल्कियत जो वारिस बैंक मां थो लोन वठे? न पुट, मां तोखे इन कम जे लाइ हरगिज़ इजाज़त न ॾींदसि। अमा तुंहिंजो पुटु पंहिंजे पेरनि ते बीहण थो चाहे, तोखे त दुआऊं ॾियणु घुरिजनि। मथो ख़राब थियो। अलाए वरी
के समझाया था, सिखाया था जरूरी नहीं। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अचफरा वे छा हाल आहे? सर मां त ठीकु आहियां, पर मूंखां क्राइम रिपोर्टिंग नथी संभालजे। छो हिन में कहिड़ी फारसी आहे? कहिड़ो स्पाट ते था वञो? ऑफिस में वेही टेलीफोन घुमाईंदे बि तव्हांखे तकलीफ़ थी थिए? सर कत्ल, धाड़ा, अगवा, रत, गोलियूं मूंखां बर्दाश्त नथो थिए। पर फरहान, क्राइम रिपोर्टिंग त तुंहिंजी पसंदीदा बीट हुई। तूं क्राइम रिपोर्टिंग न कंदे त पोइ ॿियो छा कंदे? सर कुछ भी, पॉलिटिकल, सोशल, पर क्राइम न। चऊं ठीकु आहे, मंसूर अचे त पोइ सोचूं। थैंक यू सर। प्रोफेसर जी हिफ़ाज़त जे लाइ वाज़े हिदायतूं ॾिनल हुयूं, पोइ छा थियो आहे? ॿुधाए हाकिम, आईजी साहब खे रिपोर्ट ॾियणी आहे। सर अवां सही था चओ। जीअं अवां जो हुकुम मिलियो, मूं पुलिस पार्टी रवानी कई, लेकिन कार्रवाई अॻु में थी चुकी हुई। छा तव्हां होश में न हुयो? ॿार आहियो, तव्हांखे ख़बर न हुई? हेॾे वॾे वाक़े थियण खां पोइ तव्हां पंहिंजे तौर ते कुझु न करे सघियो, आख़िर छो? सर, प्रोफेसर जे घर ते मां 2 पुलिस वारा मुक़ररु कया हुआ, लेकिन हुन जो कलाकनि जा कलाक घर खां ॿाहिरि रहण, छा सॼो ॾींहुं असां हुन जे पोयां मोबाइल ड्राईंदा रहंदासीं छा? सर हाकिम बिल्कुलु ठीकु चई रहियो आहे, ऐं हूअं बि प्रोफेसर साहब खे बि ख़्यालु करणु खपे हा। मसरूर तव्हां सही था चओ, पर हाणे जेका मुसीबत मथां अची कड़की आहे, आईजी साहब खे जवाबु ॾियणो आहे, ऐं मथां प्रेस। सर उहो ई जेको मूं अव्हांखे ॿुधायो। इन खे कंफर्म केरु कंदो? सर इहा ॻाल्हि त मिस्टर शहज़ाद पंहिंजी स्टेटमेंट में अॻु में ई चई आहे। ऐं सब इंस्पेक्टर तारिक जी सिक्योरिटी जो छा कयो अथव? सर अवां पाण विज़िट करे सघो था। ठीकु आहे, हाकिम तव्हां हलो। मसूद साहब, तव्हां हाकिम खे इलाही सपोर्ट पिया कयो। सर हाकिम खे इहो अहसासु ॾियारण जे लाइ त असीं बिल्कुलु बेख़बर आहियूं। छा मतिलबु? मूं सम्झो न। सर हाकिम जे थाणे मां ई ॾोहारियुनि खे प्रोफेसर बाबति आगाही मिलियल हुई। इहो तव्हां कीअं था चई सघो? सर मूं हाकिम जे थाणे जी तमामु आउटगोइंग कॉल्स चेक कयूं आहिनि। सर जिन में हिकु मोबाइल नंबर मशकूक आहे, जंहिं ते कॉल थियण जे 25 मिंटनि बाद ई प्रोफेसर साहब खे क़त्ल कयो वियो आहे। मोबाइल नंबर कंहिंजो आहे? सर इहा ख़बर न पइजी सघी आहे। ठीकु आहे, तव्हां हिन बारे में पूरी छंड छाण कयो। तव्हां बिल्कुलु बाइख्तियार आहियो। थैंक यू सर। ऐं हा, तारिक खे हाकिम जे आसिरे ते नथो छॾणु चाहियां। अव्हां बेफ़िक्र रहो सर, मां ॾिसी थो वठां। इट्स ओके। थैंक यू सर। इनमें कोई शक न आहे त प्रोफेसर जो क़त्ल पुलिस जी सीधी सही न आहे। सर शायदि तव्हां सही था चओ। पुटु असां ही वार उस में छा नाहिनि कया। पुलिस वारनि अॻु में प्रोमोशन वठण जे लाइ प्रोफेसर जे पुट खे बचाइण जो नाटक कयो, पोइ ॾोकड़ वठी प्रोफेसर खे माराए छॾियऊं। सर शायदि तव्हांखे इहा ख़बर न आहे त सब इंस्पेक्टर तारिक इनाम जी रक़म इहो चई वठण खां इनकार कयो त हुन जेको कुझु कयो उहो संदसि फर्ज़ हुयो।
मूंखे त लॻे थो प्रोफेसर जे क़तल खां पोइ तारिक जो न पढ़णो हुजे। सर इहो न विसारियो त तारिक पुलिस ऑफिसर आहे। त पोइ छा थी पियो? अरे मियां नोट ॾिसी माण्हू पंहिंजो ईमान विकिणींदा छॾी। प्रोफेसर जो ॾींहुं ॾिठे क़तल थियो, छा थियो? को पकड़ियो? साॻी नाकाबंदी थी, कोई खीसा गरम थिया, हर कोई घर हलियो वियो। मां जी त प्रोफेसर वियो न कानून जी मदद करण जी ॾोह में। मंसूर भाउ ते त कुझु बि थी सघे थो। दौलत त भाउ खे भाउ जो ऐं पुट खे पीउ जो दुश्मन बणाए छॾियो। सर मां क्राइम रिपोर्टिंग करणु चाहियां। कोई पॉलिटिकल ऐं गवर्नमेंट जी बीच केरु कंदो? सर फरहान आहे न। पर यार हू त अञा नओं आयो आहे, कीअं संभाले सघंदो? ॾाढो होशियारु छोकिरो आहे, संभाले वेंदो। पर तूं क्राइम रिपोर्टिंग करणु छो न चाहीं? सर मां हिन गिरोह खे बेनकाब करणु चाहियां थो, जंहिं हिन शहर जे माण्हुनि जी ज़िंदगी हराम करे छॾी आहे। पुट इहो कमु पुलिस जो आहे, इहो कमु उन्हनि खे ई करणु आहे। सर मंसूर सही पियो चए। मुंहिंजे ख्याल में ही बहितरीन क्राइम रिपोर्टर साबित थी सघे थो। इहो त ठीकु आहे, पर सर हिन में परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? आउं LLB जो शागिर्दु आहियां, कानून खे चङी तरह सम्झां थो। यार मंसूर दिमाग़ त चवे थो त तूं ठीकु थो चवे, पर ही दिलि चवे थी त ईअं न थिए घुरिजे, छाकाणि त तूं जज़्बाती आहीं। सर तव्हां छा था सम्झो त तव्हां इजाज़त न ॾींदो त ईअं न थींदो? प्रोफेसर जे मौत ते ग़मगीन आई या पंहिंजी कामयाबी ते दुख थियो? सर पाण पंहिंजे ट्रैक तो हटी रहिया आहियूं। अगवा क़तल पंहिंजो कमु न आहे। जानू इहो न विसार त हर उन शख़्स खे ख़तमु करणु असांजो उसूल आहे जेको असांजी राह में रंडक बणे। प्रोफेसर खे क़तल करे असां कानून खे मुश्किल में विझी छॾियो आहे ऐं प्रोफेसर जो क़तल असां लाइ हानिकारक साबित थी सघे। जानू रांदि त अञा हाणे शुरू थी आहे। मज़ो त तॾहिं ईंदो जॾहिं तुंहिंजी गोली सब इंस्पेक्टर तारिक जे सीने में पार थींदी। सर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, कानून जा हथ तमामु ड्रिका हूंदा आहिनि। तारिक खे मारणु पंहिंजी तबाहीअ खे दावत ॾियण जे बराबरि आहे। कानून वारनि में हाकिम को अकेलो न आहे, हिक विख ते हाकिम पिया आहिनि। बसि गोली हणण वारो। सर प्लीज़ कानून खे एतिरो कमज़ोर न सम्झो। बसि जानू बसि, हिन खां अॻिते हिकु लफ़्ज़ बि न। तोखे मुंहिंजी ताक़त जो अंदाज़ो न आहे। मां मौत जो सौदागर आहियां। आई एम सॉरी सर, वेरी सॉरी सर। हाकिम सां ॻाल्हाए ऐं हिन सब इंस्पेक्टर तारिक जो को बंदोबस्तु कर। इंतकाम जी बाहि मुंहिंजी निंड हराम करे छॾी। हेलो सर, सलाम वालेकुम। हाँ मसूर छा थियो? सर मोबाइल जो नंबर ट्रेस नथो थिए। नाले कंहिंजे सां आहे? सर कंहिं फर्ज़ी नाले सां आहे। पोइ सर मूं हुन जे लाइ फ़ोन कयो त हाकिम जो ट्रांसफर लेटर जारी कयो। ट्रांसफर छो? तूं पाण त चयो पिए। सर ट्रांसफर करणो न आहे, मां सिर्फ़ु इहो ॾिसणु थो चाहियां त हाकिम जी ट्रांसफर रोकाइण जे लाइ कंहिंजूं फ़ोनूं थो अचनि। उन मां तूं छा थो साबित करणु चाहीं? सर इहा बात जी ॻाल्हि आहे, मुमकिन आहे त ईअं न हुजे जीअं मां सोचियां थो। ठीकु आहे, जेका तुंहिंजी मर्ज़ी। बहितर सर, ख़ुदा हाफ़िज़ सर। ओके। अॼु जो लेक्चर त इंतहाई बोरिंग हो। छो बोरिंग हो? सही तो हो। दुनिया अलाए किथे जो किथे वञी पुॼी आहे ऐं असां अॼु ताईं 1920 ऐं 1940 में फाथा आहियूं। रुखसाना
ला कॉलेज में तो इहो सभु कुझु पढ़णो पवंदो। ज़ाहिर आहे उते रोमानवी दास्तानूं त कोन पढ़ाई वेंदियूं आहिनि। तू इहो त ॿुधाए त तूं पंहिंजी बीट्स छो तब्दील कई? छो इन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? छो वॾी ॻाल्हि नाहे, तोखे मूंखां पुछणु घुरिबो हो। यस यस आई एम सॉरी। इन में सॉरी जी ॻाल्हि नाहे। टाइम जी बीट तुंहिंजे मिज़ाज जे मुताबिक़ नाहे, ऐं ॿियो त हे ख़तरनाक बीट्स आहे। छा में ख़तरनाक आहे? आउं को पुलिस ऐं ॾोहारनि सां विढ़ण थोरी पियो वञा। ॿिया बि रिपोर्टर आहिनि जेके क्राइम बीट कनि पिया। ॿियनि में ऐं तो में फ़र्क़ु आहे। तूं पाण खे ॿियनि सां छो थो मिलाईं? रुखसाना मां कुझु करणु थो चाहियां, कुझु ख़ासि। मंसूर, तूं हिते वकील थियण आयो आहीं, सहाफ़ी न। अख़बार तुंहिंजो पार्ट टाइम जॉब आहे। माण्हूअ खे हर कमु पूरी ईमानदारी सां करणु घुरिजे। बसि मां कुझु ॿुधणु नथी चाहियां। तूं क्राइम जी बीट्स न कंदे। ठीकु आहे जनाब, कुझु ॾींहंनि खां पोइ छॾे ॾींदुसि। ॿियो को हुकुम? ॿियो को बि हुकुम नाहे। इन हुकुम जी तकमील थियण घुरिजे। अचो हलो। जी अस्सलाम वालेकुम आंटी। वालेकुम सलाम। मां जहांगीर मानूर आहे। हाँ हाँ अचो अंदर अचो। हल अंदर हल पुट। अच पुट अच। वे वे पुट तू वे मानूर खे मोकिलियां थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। प्लीज वेहो न बेटा चयो। थैंक यू। ॿियो ॿुधायो जहांगीर कीअं आहियो? अल्लाह जा सामने राम ने कीअं ठीकु आहे? बिल्कुलु ठीकु आहे, अलाह जो शुक्र आहे। घर ॻोल्हण में प्रॉब्लम त न थी? न न न बिल्कुलु आराम सां मिली वियो। तव्हांजी एड्रेस ॿुधाई? मसूद साहब, अहिड़ो वाक़ियो हिन खां पहिरियों कॾहिं न थियो आहे। सर, गिरफ़्तार थियल मुलज़िमनि जी निशानदेहीअ ते राति ऑपरेशन करे बाक़ी ॿिया मुलज़िम बि गिरफ़्तार करे उन्हनि वटां असुलु बरामद करे थो। ऐं हा, हाकिम पंहिंजो ट्रांसफर लेटर अञा वसूल नाहे कयो? न सर, लॻो पियो हूंदो कंहिं जुगाड़ ते। हलायो कबीर साहब। हाँ ॻाल्हायो। कबीर साहब कीअं आहियो? हुकुम करियो। साईं हिन हाकिम त असांखे ॾाढो परेशान कयो आहे। न न न साईं, हिन में महिरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? जी साईं ठीकु आहे, आउं लास्ट चांस ॾियांसि। जी साईं हा हा इंशाल्लाह अचिबो कॾहिं। खुदा हाफ़िज़। सर, इहो ई कबीर आहे, बिजनेसमैन कम पॉलिटिशियन। हा इहो आहे कबीर। हा पोइ? सर, हाणे हाकिम जो ट्रांसफर ऑर्डर वापसि वठिणो पवंदो। एतिरो जल्दी? सर हा, इन खां वधीक ॿी का बि फ़ोन कोन ईंदी। मूंखे पक हुई त हाकिम जे लाइ सेठ कबीर जो फ़ोन ज़रूरी हो। बसि थोरो एहतियात सां। जी सर। अस्सलाम वालेकुम। आराम कयो। छा हाल आहे? कीअं तबियत तव्हांजी हाणे? सर कुछ बेहतर है। प्रोफेसर शहजाद मारजी। हाँ तारीख़ प्रोफेसर शहजाद मारजी हो। सर यह गाल मूंखां एतिरा ॾींहं छो लिखायो? तारीख़ इन करे जो तुंहिंजी तबियत ठीक न हुई। सर हाणे तो मूंखे भी मारे छॾींदा ऐं तव्हां ॾिसंदा रहंदा। नाराज़ आहीं छा? पंहिंजा ज़ख़्म ॾिसंदो हुउसि त ख़ुशी थींदी हुई ऐं इन्हनि ज़ख़्मनि खे पंहिंजे लाइ एज़ाज़ सम्झंदो हुउसि त इन मां वहंदड़ रत हिकु इंसान जी ज़िंदगी बचाई आहे। ऐं हाणे उहे ज़ख़्म। तारीख़ मां तुंहिंजे जज़्बनि जो क़दुरु कयां थो, पर तूं इहा ॻाल्हि न विसार त असांजो कहिड़े गरोह सां मुक़ाबिलो आहे ऐं उहो बि कुझु नुक़सान त असांखे बि थियणो हो। सर का ख़बर पई? न, अञा उदय में ई पिया आहियूं। सर सिक्योरिटी हटाए छॾियो। छो? चरियो त न ई थियो? सर मुहाफ़िज़ अगर पाण पहरन में रहंदा त अवाम में छा थींदो?
हूँ भी मां पंहिंजी हिफ़ाज़त करणु ॼाणा थो। तारिक तूं अजाए जज़्बाती न थी। सर मां चाहियां थो त मूं ताईं पहुचनि ऐं हमिलो कनि ऐं पोइ। तारिक तूं ठीक पियो चई। मां हाणे सिक्योरिटी हटाए थो छॾियां ऐं सादनि कपिड़नि में एहलकारनि खे मुक़ररु करे थो छॾियां। ऐं हूअं बि तो वटि पिस्टल त आहे न? हाँ सर, मूं वटि पिस्टल आहे। ठीकु आहे, तूं पंहिंजी सिहत जो ख़्यालु कर। ठीकु आहे, अल्लाह ख़ैर, ख़ुदा हाफ़िज़। कबीर हेतिरी मुदत खां पोइ त मस वञी गॾु पीअण चांहि जो मौक़ो मिलियो आहे। ऑफिस ठाहे छॾिया ड्राइंग रूम खे। तो बेगम हेॾे वॾे कारोबार खे संभालणु आसान न आहे, मथां वरी चूंडूं बि अची वियूं आहिनि। ॻाल्हि ॿुध, ही सियासी कमनि कारनि जे लाइ धारा राब्ता ऑफिस छो नथो ठाहे? वेरी गुड आइडिया, मां इन ते सोचां थो। ॾिस, अलाह साईं असांखे सभु कुझु ॾिनो आहे, पोइ तूं वञी भॼ टुक छो थो करे? बेगम ज़िंदगी वहंदड़ पाणी जो नालो आहे, जेको पाणी बीह रहंदो आहे न उहो धप करे ईंदो आहे। पोइ उमिरि जे हिसाब सां कमु कंदो कर न। छो मां पोड़ो थी वियो आहियां छा? तूं चओ त मां 3 शादी करे ॾेखारी। छा 3 शादी? अच पुट, अच जहांगीर पुट, वेह न। अब वेह छो न तूं, बीठो छो आहे? अॼु लॻे थो त मुंहिंजे पुट जो मूड ऑफ आहे। वो पंहिंजी ज़िंदगी में अक्सर अहिड़ा वालिदैन ॾिठा आहिनि जेके औलाद जी कामयाबियुनि ते ख़ुशि थींदा आहिनि, दुआऊं घुरंदा आहिनि, पर मूं कॾहिं बि अहिड़ा वालिदैन कोन ॾिठा जेके औलाद जे रस्तनि ते कंडा विछाईंदा हुजनि। अॼु मूं अहिड़ा वालिदैन बि ॾिसी वरिता। सर तव्हां यादि कयो? यार मंसूर न आयो आहे, ॾाढी देरि कई अथसि। मूंखे त ॾाढी परेशानी पई थिए, को फोन त न आयो अथसि। न सर, तव्हां मोबाइल ते रिंग करे ॾिसोसि। मोबाइल जो बि स्विच ऑफ अथसि। सर मतां अॼु बि न अचे। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। यार मंसूर ॾाढी देरि कई। सर अची त जल्दी वियोसि, पर घर पहुचण ते निंड अची वई। ही छा आहे? ही मेन स्टोरी आहे ऐं साइड स्टोरी। इहो त ॿुधाए हिन करणो छा आहे? सर हिकु निजी जेल जी रिपोर्ट आहे। ही 3 माण्हू गुज़िरियल 15 सालनि खां हिते बंदि आहिनि। 15 सालनि खां? पर छो? कहिड़े ॾोह में? सर कंहिं बाअसर मक़ामी माण्हू उन्हनि खे बंदि करे छॾियो आहे, छाकाणि त हू उन्हनि जी मर्ज़ी जे ख़िलाफ़ कमु कंदा हुया ऐं हिकु सहाफ़ी बि उते बंदि आहे। ही ॾिसो न जी तस्वीर। सर ये तमामु वॾी स्टोरी आहे। हा भाई, त ब्रेकिंग न्यूज़ आहे। हिन छपिजण सां तूफ़ान अची वेंदो, तूफ़ान। सर खणी वञो। हा खणी वञ, पर ॿुध, हिनखे अपर हाफ में 3 कॉलमनि जो बॉक्स ठाहे लॻाइजोसि ऐं ॿियूं सभु ख़बरूं हेठि लॻायो ऐं हिन जी सुर्ख़ी मूंखे ॾेखारे छॾिजो। जी सर। सर मां हलां थो। केॾां? सर किथे मूंखे ज़रूरी कम सां वञिणो आहे। ठीकु आहे। माल पैक थी वियो? यस सर। मैं माल पहुंचाए अचो। यस सर। सर हाकिम सां ॻाल्हि ॿोल थी वई। सर मूं बि चङी तरह जाइज़ो वरितो आहे त हाकिम सही पियो चए। जानू जानू तोखे ख़बर आहे त मूंखे इनकार खां सख़्त नफ़रत आहे। पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो, मूं पॉइंट ई अहिड़ो ॾिनो आहे कि का कमु थी वेंदो ऐं कमु अॼु राति ई थी वेंदो। ठीकु आहे, वेरी गुड। अकरम में ई ज़फ़र जी पेमेंट थी वई आहे। पंहिंजी निगरानी में हुनजो माल पैक कराए पोइ वञे। ठीकु आहे।
अस्सलाम। प्लीज वेयर। थैंक यू। कीअं पई लॻां? पंहिंजी ज़िंदगीअ में चंड खे पहिरियों भेरो ज़मीन ते ॾिसी रहियो आहियां। काल्ह न तूं पाण आहे नई वरी फोन कई। काल्ह थोरो कम में मसरूफ़ हुअसि। मां त सम्झो तूं मूंखे विसारे छॾियो। आख़िर आहियो त अमीर माण्हू न। नूर, मां करोड़नि जी मिल्कियत जो वारिस हूंदे ग़रीब आहियां। मूं वटि तुंहिंजे प्यार खां सवाइ ॿियो कुझु न आहे। हू चवंदा न आहिनि त रेखान जी रीत निराली, हथ भरे लई जीवन ख़ाली। जहांगीर, छा अञा बि तुंहिंजी ज़िंदगी ख़ाली आहे? हाणे मूंखे अॻिते वधण जो हौसलो मिलियो आहे। तूं कॾहिं पंहिंजे पाण खे अकेलो न सम्झां। मां तोसां गॾु आहियां। थैंक यू वेरी मच। मंसूर ख़बर त कंफर्म आहे न? सर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस साहब पाण छा पोयो आहे, सभु आज़ाद थी विया आहिनि ऐं घरू मामलनि वारी वज़ारत खे हुकुम कयो अथसि त इंतिज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई करे हाई कोर्ट खे आगाह कयो वञे। ऐं आईंदे राह कुझु माण्हुनि जी गिरफ़्तारी खां पोइ पाबंदी लॻाई वई आहे। सर निजी जेलुनि जो क़याम त ख़ुदि वॾो ॾोह आहे। इन जो मतिलबु त सहाफ़त में अञा ताक़त आहे। छो न आहे ताक़त सर, तमामु वॾी ताक़त आहे। बसि रुगो ताक़त जो सही इस्तेमालु करण जो तरीक़ो हुजे। मंसूर हथियारनि, मंशियात ऐं स्मगलिंग वारे केस जी स्टोरी त वई, हाणे किथां थी सघंदी? सर प्रोफेसर जे क़त्ल खां पोइ स्टोरी अध में रहिजी वई आहे, पर मां बि न छॾींदुसि। इहा स्टोरी ज़रूरु पूरी कंदुसि। सर इहा स्टोरी मुंहिंजी जेल जी स्टोरी वांगुरु बाहि बारे छॾींदी अगरि मंसूर थोरी महिनत करे त। सर कोशिशि त कयां पियो, पर मथां इम्तिहान आहे। ख़ैर आहे, तकड़ि न आहे। ऐं हा, रुखसाना जो फ़ोन आयो, हुन सां बि ॻाल्हाए वठिजे। हाँ जी सर। अस्सलाम वालेकुम बाबा। जहांगीर, तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में मौजूदा फ़ासिला ख़तम नथा थी सघनि। बाबा साईं, आउं त उते ई बीठो आहियां जिते हुअसि। तव्हां जी मूंखां छा, पर हिन पूरे घर खां परे थी विया आहियो। बाबा, मां ई सभु कुझु कंहिंजे लाइ करे रहियो आहियां, तव्हांजे लाइ त करे रहियो आहियां। बाबा, मूं तव्हांखे अॻु में बि चयो आहे त जिथे दौलत घणी हूंदी आहे त रिश्ता पंहिंजी अहमियत विञाए वेंदा आहिनि। तूं बैंक मां दरख़्वास्त छो वापसि वरिती? तव्हांखे चङी तरह ख़बर आहे, पोइ बि पुछो पिया। पुट, पहिरियों दफ़ो जेको बि कमु शुरू कबो आहे उन में तकलीफ़ पैदा थींदी आहे। कारोबारी दुनिया में पहिरियों क़दम रखियो अथई त इन में कुझु तकलीफ़ूं पैदा थींदियूं, उन्हनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। बाबा साईं, ॾुखियाई अचणु ऐं कंहिं लाइ ॾुखियाई पैदा करणु ॿ धार ॻाल्हियूं आहिनि। पाण में मुखालफ़त ऐं ॾुखियाई खे मुंहुं ॾियण जी हिमत पैदा करे। बाबा साईं, मूं में केतिरी हिमत आहे इन जो अंदाज़ो अव्हांखे जल्द थी वेंदो। जेकॾहिं असांजी फर्म तोखे बैंक जेतिरे मार्कअप ते लोन ॾिए त पोइ? ॻाल्हि मार्कअप जी न आहे, असूल जी आहे। पोइ बि सोचे वठ, एतिरी डिघी मुदत वारो लोन तोखे एतिरी घटि इंट्रेस्ट ते केरु बि कोन ॾींदो। हा हा, सिक्योरिटी सख़्तु न आहे, कमु आराम सां थी वेंदो। अड़े मुंहिंजी सॼी ज़िम्मेवारी आहे यार। हा हा, अरे चरियो त नहीं, जीअं मूं सम्झायो त न ईअं ई कजांइ। हा, पर ॿुध, माल जो चाचो कमु थी वेंदो न? चङो चङो पोइ ख़ुदा। ठीकु ठीकु, ओके। हेलो सर। हाँ सर हाकिम तो ॻाल्हायां। हाँ हाकिम, हिन वक़्तु कीअं फ़ोन कयो अथई? सर तारीख़ जी सिक्योरिटी तव्हां हटाए छॾी आहे छा? हा, छो? सर इन्हनि हालतुनि में मुनासिब न आहे सर।
असांखे लापरवाही न करणु खपे। हाकिम ज़िंदगी ऐं मौत अलाह जे हथ में आहे ऐं हूअं बि इंस्पेक्टर तारिक पंहिंजी हिफ़ाज़त पाण करणु ॼाणे थो। सर जी अगरि तव्हां चओ त मां सादन कपिड़नि में वरी जवानों ते बीहारे छॾियां सर। न न हुन जी का बि ज़रूरत कोन्हे का। सर जेका तव्हां जी मर्ज़ी। अच्छा ख़ुदा हाफ़िज़। ओके सर, ख़ुदा हाफ़िज़। थैंक यू। हाणे कमु सवलो थींदो। हेलो, हाँ बिल्कुलु अलर्ट रहिजो। हाँ कंहिं बि क़िस्म जी का गड़बड़ हुजे त मूंखे फौरी तौर ते इंफॉर्म कजो। ठीकु आहे, बहितर, ख़ुदा हाफ़िज़। हेलो, जी सर। हाँ सर, जी सर, कहते भी भरोसो ना है। जी सर, कम थी वेंदो, बिल्कुलु कम थी वेंदो। हाँ सर, सर हाँ बिल्कुलु मौत जी निंड ॾियारे छॾी अथसि। ये समझो मोह खण। ओके सर, खुदा हाफ़िज़। मंसूर पियो ॻाल्हायां। शुक्र आहे, यादि त अची वई। रुखसाना कमु थोरो वधीक हुयो, इन करे देरि थी वई। अञा ताईं ऑफिस में वेठा आहियो, निकिरंदो कॾहिं? मूंखे थोरी देरि लॻंदी। तूं ॿुधाए त साजदा इस्लामाबाद वई? हा, हू त शाम जो ई हली वई। मां घर वञी मुमताज़ खे मोकिलियां थो, जेसे साजदा अचे हो तो वटि रहंदो। न इन जी ज़रूरत नाहे, उहो बि मूंखे डपु छाजो। चौकीदार बि अञा कोन मोटियो आहिनि। हिकु ॾींहं जी मोकल वठी वियो, अॼु टियों ॾींहुं अथसि। चङो, घर वञी मुमताज़ खे मोकिलियां थो, हालात ॾाढा ख़राबु आहिनि। सुभाणे साजदा मोटी ईंदी। जेकॾहिं एतिरो ई ख़्यालु हुयो शाम जो ई मोकिले छॾियां। हाणे अधु राति थियण ते आहे। जेकॾहिं सुभाणे साजदा न आई त मां पाण ई मुमताज़ खे वठी ईंदसि। चङो, जेका तुंहिंजी मर्ज़ी। जेकॾहिं को बि मसइलो हुजे त मुंहिंजी मोबाइल ते रिंग कजो। ओके, ख़ुदा हाफ़िज़। सर बिल्कुल वो इते ही है, जख्मी है। मसूर साहब, ये तो सही सीधी गफलत है, आउं बर्दाश्त न थो करे सघां। सर जन खे सस्पेंड थो कयो। सर वो जख्मी है ऐं कंहिं न कंहिं अस्पताल ज़रूर वेंदो। सर जीअं ई दरवाज़ो खुलियो त हमलावर मुंहिंजे साम्हूं हुयो ऐं जीअं जो हू मूं ते फायर करे त मूं उन खां अॻु ई संदसि ते ॿ फायर करे छॾिया। सर पूरे इलाइक़े जी नाकाबंदी कराए था छॾियो ऐं अस्पतालुनि खे बि आगाह करे था छॾियो। इंशाल्लाह हिन दफ़े उन बची निकिरंदो। सर तव्हां गाॾी तहवील में वठो। जी साईं, मालूम कर कंहिंजी आहे। बहितर सर। मसला प्लीज़।
केरु आहे हिन घर में? केर नाही, मां अकेली आहियां। ढारो हणी भॻो आहीं या कंहिंजो क़त्ल कयो आहे? बकवास बंद कर, माठ कर। ॾिसो, तव्हांखे फर्स्ट एड जी ज़रूरत आहे। ये तव्हांजी जान भी वञी सघे थी। त पोइ छा थी पियो? हूअं बि ये जान केतिरनि माण्हुनि लाइ अज़ाब पड़ियल आहे। इन्ही जान सां गॾु के मां जा ख्वाब, के पीउ जी ख्वाहिशूं, के भेण जी उम्मीदूं बि त गॾियल हूंदियूं। वात बंद रख, न त गोली हणी खोपड़ी उॾारे छॾींदोसांइ। ॾिसो, मूंखे मरहम पटी करण ॾियो। इन रत जो रुकण तमामु ज़रूरी आहे। कुझु ॾाह थियो। बदराणे त नथी चाहीं? का भेण पंहिंजे भाउ जी दुश्मन थी सघे थी? तव्हां हिते पाण खे महफ़ूज़ समझो। दिल त चवे थी तो ते एतबार कयां। केॾा? फर्स्ट एड जो सामान त खणी अचां न। ठीक है। यार वो कोई जिन त न हुयो जो गुम थी वियो? सर हू अञा इलाइक़े में आहे। एॾी नाकाबंदी बगू ताईं जो निकिरी न सघंदो। पर आखिर केॾांहुं वञी सघे थो? सभु ज़ख़्मी हालत में? सर सॼी प्लानिंग ते पाणी फेरजी वियो। मां त चवां थो इन्हनि टिनी सिपाहियुनि खे टर्मिनेट करे गिरफ़्तार करे वठो। सर हिननि जो एन टाइम ते गुम थी वञण मूंखे का गड़बड़ थी नज़र अचे। दिल त मुंहिंजी बि इहो ई थी चवे, पर अकुल नथो मञे। हा, उन गाड़ी जो छा थियो? सर गाड़ी चोरीअ जी हुई। वारदात खां अधु कलाक अॻु में फुर कई वई। फिंगरप्रिंट्स वरिता हुया? जी सर। सर अगर गाड़ी जे असली मालिक खां फिंगरप्रिंट्स वरिता वञनि त शायदि को सुराख मिली वञे। पर मूंखे त लॻे थो त हुन गन पॉइंट ते कंहिं घर में पनाह वरिती आहे। सर शहर जे तमामु रस्तनि ते सख़्तु नाकाबंदी करे छॾी अथनि। इंशाअल्लाह हिन दफ़े मुल्ज़िम बची न निकिरंदो। ठीकु आहे, तव्हां वरी हलो, पर कोशिशि कयो त हू निकिरी न सघे। ऐं जेकॾहिं हाणे हू निकिरण में कामयाबु थी वियो त पोइ पंहिंजी बदकिस्मती। गोली कीअं लगी? कंहिं पुलिस ऑफिसर खे मारण वियो हुअसि। सब इंस्पेक्टर तारिक खे? हा। मारे छॾी? न, बची वियो। निशानो चुकी वियो या हथ ॾकी वियो? न निशानो चुकी वियो, न ई हथ ॾकी वियो। पोइ तोखे गोली कीअं लगी? ॿिन्ही मां कंहिं हिक खे त गोली लॻणी हुई न। ॼाणी वाणी गोली खाधई? शायद। तोखे पंहिंजे अंजाम जी ख़बर आहे? हा। पोइ बि? हा, पोइ बि। छो? छा वापसी मुमकिन न आहे? न, घणी देर थी चुकी आहे। मां घणो अॻिते वधी चुको आहियां। तो हिकु ॾोहारी खे छो बचायो आहे? मूं ॾोहारी अंदरि मौजूद हिकु सुठे इंसान खे बचायो आहे। तो मूंखे राति वञण छो न ॾिनो? भाउ पंहिंजी भेण जे घरां उंधे में न, पर ॾींहं जी रोशनीअ में राति उचो करे वेंदा आहिनि।
तुझो मकरूज़ आया, तुझे ॾिनल ज़िंदगी मुझे लाइ का खैरात है। जिंदगी रही मां तुझो कर ज़रूर लाहींदुसि। खुदा हाफ़िज़। जहांगीर ही समुंड केतिरो वसी हूंदो? इंसानी सोच जी वसतन खां त वधीक वसी कोन। ऊनो केतिरो हूंदो? समुंड जी उनाई जी त ख़बर पइजी वेंदी आहे, पर इंसानी दिलि जी उनाई जो त अॼु ताईं अंदाज़ो न लॻायो वियो आहे। भला इहो त ॿुधा मुंहिंजी दिलि में छा आहे? ये तो तू जानी, तुझे खुदा जाने। मुझे तो बस रुको तुझे दिल में थोड़ी जगह घुसी। एडवांस केतिरो ॾींदे? कुछ वायदा ऐं कुछ ख्वाब। ऐं किराए जे बारे में छा सोचे थो? उहो केतिरो ॾींदे? जिंदगी जे आखिरी साह ताईं जो साथ। तहफ़्फ़ुज़, इज़्ज़त। जहांगीर दिल में जगह किराए ते न हासिल कबी आहे। ऐं मां इन ॻाल्हि खां बख़ूबी वाक़िफ़ आहियां त किराए ते रहण वारा हिकु न हिकु ॾींहुं छॾे हलिया वेंदा आहिनि। सूरज तो तमामु वॾी ॻाल्हि करे छॾी आहे। मां तुंहिंजे दिलि में जाइ मुस्तक़िल ऐं मालिकाना हक़नि ते वठी वयुसि। दिल में जाइ वरिती न पर ठाही वेंदी आहे। आयो सम्झ में? नाकामियन खां ना वाक़ुफ़ आहे, पोइ इहो कीअं थियो? जानू पंहिंजी जान जी बाज़ी लॻाई आहे। जेकॾहिं हुनजी हयाती वॾी आहे त मां छा थो करे सघां? जानू मूंखे तुंहिंजे अखियुनि में रहम थो नज़र अचे। ईअं त नाहे तो ॼाणी वाणी। सर, मां कंहिं इंसान जो त क़त्ल करे सघां थो, उनजी हयाती खसे सघां थो, पर उनजी तक़दीर जो खून नथो करे सघां। जानू मूंखे सम्झ में नथो अचे तो तोखे इनाम मिलणु घुरिजे या सज़ा? मुंहिंजे लाइ ॿई सूरतूं इनाम आहिनि, जेको तव्हां मुनासिब सम्झो। जानू मूंखे हर सूरत में इंस्पेक्टर तारिक जी लाश खपे। सर, तक़दीर संदसि ज़िंदगी जे अॾो केसी ताईं ढाल बणजंदी रहंदी। मूंखे लॻे थो त तारिक जो मूंखे को ॿियो बंदोबस्तु करणो पवंदो। सर, लॻे थो त तव्हांजो मूं ते एतबार न आहे रहियो। प्लीज़ हिकु मौक़ो मूंखे ॾियो। मूंखे हिन पंहिंजे ज़ख़्म जो हिसाब वठिणो आहे ऐं हुनखे ख़तम बि करणो आहे। हाँ रिजवान, आंच लगी वही? अच्छा, एहतियात सां पंहिंजी निगरानी में इहो कमु कराइजे। हा, मां हाकिम खे चई थो छॾियां, लेकिन सॼो कमु पंहिंजी निगरानी में कराइजे। अॼुकल्ह हवा कुझु वधीक गरम लॻण।
राबेल दिया वो मुझे राबेल दिया वो रानी राबेल हाँ भाई जी बाबा आया सर टूट गया इधर गाल तो मुझे तुझे अम्मा का थे अम्मा वो तो नमाज नहीं पढ़े शुक्र आ को तो सारे घर में आहे जो नमाज पढ़े तो असां आहियूं हाय हाय पोइ निमाज़ छो नथा पढ़ो सॼो ॾींहुं होटल ते विहण जो वक़्तु अथव निमाज़ जो वक़्तु न आहे बरोबर तू सच थी चई भला सॾे पे कई ओ चरी तो को ॿुधाया तो छाला सॾ कयो त मई पुट तू बि ॾिस माणे खे बि ॾेखार ही तस्वीर सुञाणो था केरु आहे त ॾाढी सुहिणी अम्मा मां थी ॿुधायां हीअ थी अदी रुखसाना ओ चरी दी रुखसाना न चो भाॼाई रुखसाना चो भाॼाई मुंहिंजी न मुंहिंजी हा हा चई छा पियो होश में त ही होश में न बेहोश आया था अरे चरी हिनने रुखसाना ऐं मंसूर मंगणो बि करे छॾियो असांखे का ख़बर ई कान्हे ऐं मंगणो बि थी वियो वाह रे पुट वाह वो चरी कुझु हफ़्ता अॻु में हिन वीचारे रुखसाना जो पीउ वफ़ात करे वियो ऐं मरूम वीचारो मरण खां हिकु ॾींहुं अॻु में ॿिन्ही जो मंगणो करे छॾियो उहो बि सादगीअ में हाय हाय शायदि वीचारे खे धीउ जी ख़ुशी ॾिसण जो इंतज़ारु हो पोइ इहा ॻाल्हि पहिरीं कोन ॿुधाई पोइ त मुंहिंजे पुट बिल्कुलु ठीकु कयो आहे ऐं तूं हिते छा वेठो करी वञी मिठाई वठी अची न वो चरी अली मोहम्मद के चयो थो मिठाई वठी पियो अचे राबेल जी अम्मा तू वञी ॻोठ जी औरतुनि खे सॾे आ त सेरा ॻायूं सही अम्मा वञा थी अॼु मुंहिंजे अङण ते पहिरियों दफ़ो ढोल वॼंदा शुक्र अथई मुंहिंजा मालिक छो अॻु में ते ढोल कोन वॻाइनि छा ए मंसूर जॾहिं ॼाओ त ढोल छा न आयो त वॾा कट कवा हो जमालो वो मुंहिंजो जमालो जतन सां ख़बर कान अथई उहा ॻाल्हि ॿी हुई छो उहा ॻाल्हि ॿी तॾहिं खां तूं हेॾी नंढड़ी हुई छा जो उहा ॻाल्हि ॿी हे चरी भाई कहिड़ी थी पाणे ॻाल्हियूं करे मंसूर तू शायद विसारे छॾिया त प्रोफेसर शहजाद जो कहिड़ो अंजाम थियो रुखसाना मां छा कयां हिकु साफ़ ई आहियां हर शइ साम्हूं ॾिसंदे अखियूं कीअं थो फिरे सघां छा तुंहिंजी ज़िंदगी मुंहिंजी का बि अहमियत न आहे मंसूर मुंहिंजी ज़िंदगीअ में तोखां सवाइ ॿियो केरु न आहे त पोइ छा कल्ह मुछलाए छॾियां मारे छॾियां पंहिंजे अंदर जे इंसान खे ऐं ॾिसंदो रहां त ज़िंदगीनि जा ॾींहं कीअं था हुजनि इन लाइ अदालत ऐं कानून मौजूदु आहे इहा तुंहिंजी ज़िमेदारी न आहे रुखसाना तोखे ख़बर आहे त असांजो मुआशिरो तबाही ॾांहुं छाजे लाइ वञी रहियो आहे छाकाणि त असां पंहिंजी ज़िमेदारियुनि खे न सम्झंदे उन्हनि खां फरार जो रस्तो अख़्तियार कयो आहे ॾिस मंसूर मां कुझु बि नथी ॼाणां इहो रस्तो छॾे ॾे ॾिस रुखसाना मूंखे पक आहे जेकॾहिं मूं गैरकानूनी असले ऐं मंशियात ख़िलाफ़ जंग जोटी त उन में फतह मुंहिंजी थींदी छो त मां मौत खे नथो ॾियां छो त मुंहिंजो नालो मंसूर आहे मंसूर जेको बि क़दम खणी उहो सोचे सम्झे खणिजे छाकाणि त मुंहिंजी ऐं मुंहिंजे घर वारनि जी ज़िंदगी तोसां वागुल आहे तूं अकेलो न आहीं रुखसाना तो वञा कलम जी अज़मत पर ताक़त जी बेख़बर मंसूर तूं त ॿियो जनम बि वठी सघे थो छाकाणि त तूं मंसूर आहीं मां छा आहियां शायदि कुझु बि न साईं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां अची असांखे ख़िदमत जो मौक़ो ॾिनो कबीर साहब इज़त अफ़ज़ाई जे लाइ महिरबानी तव्हां इहो ॿुधायो तव्हांजी सियासत ऐं कारोबार कीअं पियो हले कारोबार त मिड़ी हले पियो पर सियासत ते अॼुकल्ह एहतिसाब जो पाछो पइजी वियो आहे एहतिसाब खां बचण जे लाइ बहितर आहे त पंहिंजा हथ ऐं दामन साफ़ रखणु घुरिजनि सियासत एतिरी ख़राबु शइ त न आहे हा ईअं त आहे इन करे मूं पंहिंजी सियासत ऐं कारोबार खे खुलियल किताब जीअं रखियो आहे कबीर साहब बहितरी बि हिन में ई अथव न त बाद में कंडा कठा पवंदव हुकुम कयो कीअं तकलीफ़ कई अथव कबीर साहब हालतुनि जी तव्हांखे पाण खे ख़बर आहे तव्हां अवामी नुमाइंदा आहियो ऐं अवामी सहकार खां सवाइ असां को बि क़दम नथा पिया खणी सघूं हा सूरत हाल त वाक़ई ख़तरनाक थी वई आहे ख़बर नथी पवे त कानून कमज़ोर थी वियो आहे या माण्हू ज़ोरावर थी विया आहिनि कबीर साहब कानून त कमज़ोर नाहे थियो पर माज़ी जे ग़लतियुनि जे करे अवाम दुश्मन अनासरनि जे दिलनि मां कानून जो ख़ौफ़ निकिरी वियो आहे कानून त अॼु बि ओतिरो ई मज़बूत आहे
कानून जे अगरि एतिरो ई ताक़तवर थी वियो आहे त पोइ ॾोह छो नथा घटि थियनि? तव्हांजे कानून जा हथ अञा ताईं प्रोफेसर जे कातिलनि ताईं छो न पहुची सघिया? हिकु सियासतदान जी हैसियत में इहो सोचणु त सवलो आहे, पर कबीर साहब कंहिं बि ख़्याल खे वजूद ॾियण जे लाइ महिनत जी ज़रूरत हूंदी आहे। एसपी साहब, असांखे अमन घुरिजे एट एनी कॉस्ट। उनजे लाइ असां तव्हां सां हर क़िस्म जे सहकार लाइ तयारु आहियूं। कबीर साहब, आउं बि इन ई सहकार जे लाइ हाज़िर थियो हुयुसि। कोशिश में आहियूं त जल्दी शहर जे मुअज़्ज़िज़नि खे कोठाइजे, उन में तव्हांखे बि कोठबो, उते भली दिलि खोले तनक़ीद कजो। त पोइ आउं इजाज़त वठंदुसि। ठीकु सर, थैंक यू वेरी मच। महिरबानी। मुझी राणी थिए तुम्हें, मुझी राणी थिए जो करे अल्लाह, मुझी राणी थिए तुम्हें। तो की खबर आहे हुननि मुंहिंजी राणी धीअ खे मारे छॾियो। तूं बि वञे था, भॼी वञे था, न त हूअ तोखे मारे छॾींदा। हा, मानी खा साइण, मानी खा। ईंदी, ज़रूर ईंदी। हुनखे हिते न अचण ॾिजे, न त हू मुंहिंजी धीअ खे मारे छॾींदा। मारजी वेंदी मुंहिंजी धीअ। मरंदा, सभु मरंदा। सभु था चवनि त इहे तूं कॾहिं ठीकु न थींदीअ। हाणे त मुंहिंजा पोड़ा हॾ बि कमु छॾे विया। मूंखां पोइ तुंहिंजो छा थींदो साईं? हू ॾिस हू अचनि था। मुंहिंजी राणी धीअ खे मारे छॾींदा। ऐं पोइ सभु मरी वेंदा। मरी वेंदा उहे सभु। तूं ठीकु थींदीअ साइण, ज़रूरु ठीकु थींदीअ। मुंहिंजी दिलि चवे थी। नूरान, जॾहिं ॾिस त हिन ॾाइण जे ख़िदमत में लॻी पई आहीं। तो ॾिठो छा हिन में? नंढी साइण, हीअ त वीचारी चरी आहे। तव्हां त कुझु ख़्यालु कयो। घणा दफ़ा तोखे चयो आहे त मूंखे नंढी साइण न चवंदी कर। उथ हल मुंहिंजे कमरे जी सफ़ाई कर। छा ॾिठो अथई हिन ॾाइण में जो सॼो ॾींहुं लॻी पई आहे ख़िदमत में? मरंदी मुंहिंजी राणी थी जीअं मरंदी तूं बि। अरे मर तूं मर, मरन तुंहिंजा सभु। मां छो मरां? ॾाइण खे जाइज। सभु मरंदा, सभु मरंदा। हुननि खे कहिड़ी ख़बर त मुंहिंजी राणी धीअ वॾी थी वई आहे। मुंहिंजी धीअ जी शादी थींदी। हा, सिकंदर ऐं जानू किथे आहिनि? हिते आहिनि सर, ॿाहिरि बीठा आहिनि। तव्हां सभु अंदरि वञी कमरे में वियो ऐं तूं उन्हनि खे अंदरि मोकिलियो। जी सर। थैंक यू सर। हाणे वञी हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुधो। सुभाणे बैंक मां सेठ बिलावल 5.5 करोड़ रुपया ब्रीफ केस में खणी निकिरंदो। तव्हां जीअं ई हू बैंक मां निकिरे
उन खां ब्रीफ केस फुरे साम्हूं वारे रोड मां निकिरी वञो। अगर हू गड़बड़ करण जी कोशिश करे शूट करे छॾिजोसि। सर इहो त सभु कुझु ठीकु आहे, पर शहर जा इंतज़ाम तमामु सख़्तु आहिनि। जानू, असां हमेशह नामुमकिन खे मुमकिन बणायो आहे। शिकार त हर को कंदो आहे, पर शींहं जे वात मां शिकार फुरे खाइण जो मज़ो ईंदो आहे। सर इहो कमु त पंहिंजो न आहे। नो कमेंट्स, नो आर्ग्यूमेंट्स। सुभाणे 1 बजे मिलंदासीं कामयाबी जे जश्न सां। पाण बि मरंदो ऐं असांखे बि माराईंदो। छा ॻाल्हि आहे धीअ? छा पई सोची? कुझु न मम्मा, बसि ईअं ई दिलि उदास आहे। मूंखे ख़बर आहे त तूं छा पई सोची। जहांगीर जे बारे में सोची रही आहीं न? न मम्मा, अहिड़ी त का ॻाल्हि न आहे। एॾो न सोचंदी कर। तूं सिर्फ़ इहा सोच रख त जहांगीर तुंहिंजे पीउ जे कातिल जो पुटु आहे, जंहिंजी ज़िंदगी मौत जी तरफ़ तेज़ी सां वधी रही आहे। पर मम्मा, इन में जहांगीर जो कहिड़ो कसूर आहे? हू त मूंसां बेइंतहा मोहबत थो करे। मम्मा, हू मासूम आहे ऐं तव्हांखे पंहिंजी माउ वांगुरु थो सम्झे। मानूर, तूं पंहिंजी दिलि खे काबू में रख ऐं हुन सां मोहबत करण जी कोशिश न कजांइ, छो त हू लहंदड़ सिज आहे ऐं हुन मौत जी दरिया में पाण टुपो ॾिनो आहे। ॿुधण ॾिस, नाख़ुदा थियण जी कोशिश न कर। मम्मा, छा असां कबीर खां बदिले वठण जो को ॿियो तरीक़ो नथा ॻोल्हे सघूं? नूर, हिकु ॻाल्हि यादि रख, दिलि परदेसी पखी आहे ऐं जेकॾहिं हिकु दफ़ा उॾामी वियो त पोइ कॾहिं बि हथ में न ईंदो। तंहिं करे हिन खे सीने जे पिंजरे में फतखण ॾे। मम्मा, छा उहो इंसान जे वस में आहे त उहो उन पखीअ खे उॾामण खां रोके सघे? जंहिं दिलि में नफ़रत ऐं इंतकाम जी भाव बरंदी हुजे, उन दिलि में कॾहिं बि मोहबत जा गुल नथा टिटी सघनि। ख़ैर, तूं तयारु थी वे, जहांगीर अचण वारो हूंदो। सम्झ में नथो अचे त छा कयां, केॾां वञां। गुज़िरियल चंद महीननि खां जंहिं रफ़्तार सां ॾोहनि में इज़ाफ़ो थियो आहे, उन जी भेट में असांजी कारकर्दगी इंतहाई अफ़सोसनाक आहे। रोज़ अख़बारूं असांजे कारनामनि सां भरियल आहिनि ऐं IG साहब हिन जो सख़्तु नोटिस वरितो आहे। सर, जेकॾहिं असांजे पुलिस डिपार्टमेंट जा ऑफिसर ॾोहारे सां मिलियल हूंदा त ॾोह किथां घटि थींदा। ऐं हूअं बि सर, असांजे ॻुझ नितारनि जो असां सां को बि कोऑर्डिनेशन कोन्हे को। असांजी मुख़बिरी जो निज़ाम बिल्कुलु तबाह थी चुको आहे। प्राइवेट मुख़बिर कंहिं बि सूरत में कमु करण जे लाइ तयारु न आहिनि सर। ऐं ॾिसो, बिज़नेस कम्युनिटी सख़्तु कावड़ियल आहे। उन्हनि हड़ताल जी धमकी ॾिनी आहे। पर सर, सियासी मुदाख़लत जो छा कजे? जॾहिं को एक्शन खणूं था त को न को अॻियां अचो वञे। हाकिम साहब, का सियासी मुदाख़लत न आहे। तव्हां ॾोहनि खे सियासी मुदाख़लत जे रुमाल में न वेहण जी कोशिश कयो। हूअं तव्हां कहिड़ा एक्शन खया आहिनि जो सियासी मुदाख़लत थी आहे? ठीकु आहे सर, पोइ इख़्तियारात ॾियो। कहिड़ा इख़्तियारात था घुरिजनि तव्हांखे? हूअं तव्हां वटि कहिड़नि इख़्तियारनि जी कमी आहे? उन वक़्तु तव्हां वटि किथां इख़्तियारात अची वेंदा आहिनि जॾहिं कंहिं राह हलंदड़ माण्हू खे लाकबनि में बंदि कंदा आहियो? सर, थोरी मोहलत ॾियो।
हेलो जी सर सर जी सर सर बिल्कुल ईअं थींदो सर 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 तव्हां तसली रखो सर सर मूं वटि कुझु ऑफिसर्स वेठा आहिनि जी सर सर मां रिज़ाइन करे छॾींदुसि सर न सर न सर तव्हांखे रिज़ल्ट मिलंदो जी सर सर ख़ुदा हाफ़िज़ छा थियो सर मसूर साहब होम मिनिस्टर जो फोन हुयो 3 ॾींहनि जी मोहलत मिली आहे 3 ॾींहनि अंदरि प्रोफेसर ऐं सेठ बिलाल जे कातिलनि खे गिरफ़्तार करणो आहे ऐं जेकॾहिं न त ॿी सूरत में असांजी जाइ ते को ॿियो हूंदो ऐं असांजूं नौकरियूं दाव ते लॻल आहिनि सर ईअं न थींदो इंशाल्लाह ताला कातिल गिरफ़्तार ज़रूरु थींदा ऐं मूं वटि सर 3 ॾींहं वॾा हूंदा आहिनि मूंखे प्रोफेसर ऐं सेठ बिलाल जा कातिल था घुर्जनि ऐं हाणे जंहिं बि थाणे जी हद में को ॾोह थींदो उन जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कंदुसि ऐं जेकॾहिं तव्हां आवाम जे जान ऐं माल जी हिफ़ाज़त नथा करे सघो त पोइ वञी घर वियो